नाज़िन बुलेटिन में अवां ही अहम खबर ॾींदा हलूं त एहतिसाब अदालत जाली बैंक अकाउंट्स केस में गिरफ़्तार सिंध बैंक जे ऑफिसर नदीम अल्ताफ़ खे आज़ाद करण बाबति नेब जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। नेब पारां जाली बैंक अकाउंट्स केस में गिरफ़्तार कयल सिंध बैंक जे ऑफिसर नदीम अल्ताफ़ खे एहतिसाब अदालत जे जज मोहम्मद बशीर आॾो पेश कयो वियो। नेब पारां अदालत खे दरख़्वास्त कई वई त नदीम अल्ताफ़ केस में सुल्तानी शाहिद बणिजी वियो आहे, तंहिं करे खेसि आज़ाद कयो वञे। एहतिसाब अदालत जे जज मोहम्मद बशीर नेब जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे, जेको बाद में ॿुधायो वेंदो। नाज़िन अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त एहतिसाब अदालत जाली बैंक अकाउंट्स केस में गिरफ़्तार सिंध बैंक जे ऑफिसर नदीम अल्ताफ़ खे आज़ाद करण बाबति नेब जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। नेब पारां जाली बैंक अकाउंट्स केस में गिरफ़्तार कयल सिंध बैंक जे ऑफिसर नदीम अल्ताफ़ खे एहतिसाब अदालत जे जज मोहम्मद बशीर आॾो पेश कयो वियो। नेब पारां अदालत खे दरख़्वास्त कई वई त नदीम अल्ताफ़ केस में सुल्तानी शाहिद बणिजी वियो आहे, तंहिं करे खेसि आज़ाद कयो वञे। एहतिसाब अदालत जे जज मोहम्मद बशीर नेब जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे, जेको बाद में ॿुधायो वेंदो।